मुंहिंजो तारीफ़ मुख़्तसर ॿाहिरि ॿुधो ही बात। नालो मोहम्मद दाऊद आ, दुखी तख़लुस साथ, पुट सामाणे ख़ान जो सुमरो संद में ज़ात। मुंहिंजूं क़ाबिल एहतराम आहिनि ॿ उमहात, 9 भाइर 5 भेनरूं कुटुंब ही कुलियात। 16 अप्रैल 1961 मुंहिंजी जनम रात, ॼम जो हंधि शादण शहर आहे काछे मज जबलात। जो ही जंहिंजो तालको ज़िलो दादू ॼात, अदब जी इब्तदा खां अदब जी ॾातर ॾिनुमि ॾात। 1974 खां कई शाइरीअ जी शुरूआत, अदब में उस्ताद आ बुखारी सादात। मुंहिंजी तालीम मैट्रिक अणपूरे इख़राजात, अॻिते आउं न पढ़ी सघियुसि हुई मुआशी मुश्किलात। अहिड़े हिन हालात आहियां अव्हां जे अॻियां। दोस्तो, मां हिकु शेर पढ़ां थो जेको सिंध सुरेता जे नाले सां आहे। त सिंध असांजी छा आहे? अर्ज़ु कयुमि त सरज़मीन सिंध ॼणिया कई मर्द महान, दोदे जहिड़ा दिलेर जन मल्हायो मैदान। होशू हेमू जुए जा जोधा जुंग जवान, मर्दाना महमूद मतन दूल्हे दरिया ख़ान। घाणे में घाइजी बिलावल पढ़ियो पए क़ुरान, भिटाई सचल भूए जा अज़ीम आहिनि इंसान। सिंध में सूरमियन संदा दर्दी दास्तान, सुहिणी ससी मूमल ऐं मारवी बख़्शियो मान। शेख अयाज़ उस्ताद बुखारी कवि कदुरदान, GM सैद जहिड़ा हिते मुफ़क्किर मर्दान। साह ॾिनो आहे सिंध ते बेशक बशीर ख़ान, ज़ुल्फ़कार भुटो बेनज़ीर सुप्तिया सियासतदान। फ़ख्रु अथम दाऊद दुखी सिंधी आहियां ज़ीशान, दुआ कई हिन देश खे नबी आख़िर ज़मान। सिंधड़ी संदो शान ॾहूणो थियो ॾेह में।